वीडियो में कोहली बिरादरी पारां हरेश जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। मक़तूल हरेश कोहलीअ जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि चयो त पुलिस नौजवान जे असुल कातलनि खे बचाइण में रुधल आहे। हरीश कोहली जो नगर पार्कर में जेके बेदर्दी सां छुरियूं हणी उन जा आंडा ॿार कढे उनखे क़तल कयो वियो आहे ऐं उन क़तल जी जेका आहे शफ़ाफ़ जांच न पई थिए। उन जे असुल कातलनि खे जेको सो लिकायो पियो वञे। नगर जी पुलिस जेका आहे उहा उते जी माफ़ियाउनि सां मिली करे उते जे बासरनि सां मिली करे जेके असुल कातल आहिनि उन्हनि खे लिकाए पई। मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे, मूं ग़रीब मिसकिन जो इंसाफ़ कयो वञे। मूंखां न साईं, मूंखां न कहिड़े मूंखां न कयो। अॻवाननि जो चवणु त पुलिस पैसनि ऐं बदि असुल सहूलियतकारनि खे पिणु लिकाए रही आहे। हफ़्तो पहिरीं नगर पार्कर मंझि हरीश कोहलीअ जो जेको क़तल थियो हो उन क़तल जी शफ़ाफ़ जांच न पई कई वञे। उन मंझि पुलिस मुलविस आहे। उते जो कुझु जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे मुलविस आहिनि। हरीश कोहली खे जंहिं जॻह तां पुलिस खयो हो उन जॻह ते उनजे वारसनि जो चवणु आहे त रत जो हिकिड़ो फुड़ो बि कोन्हे। इंसानु आहे, पाण हिकिड़े जानवर खे बि कोंदा आहियूं त उन मज़ा में रत जी नालियूं करे वहंदो आहे। इंसानु आहे, उनखे छुरियूं हणी उनजा आंडा ॿार कढी उनखे क़तल कयो वियो आहे। जंहिं जॻह तां खयो आहे उन जॻह ते रत जो फुड़ो कोन्हे। अॻवाननि मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।